सिंधु दरिया में ईंदड़ ॿोॾि सबबि मुतासिर थींदड़नि में समाजी तंज़ीम लैम्प पाकिस्तान पारां राशन तक़सीम कयो वियो। मंज़ूराबाद में समाजी तंज़ीम लैम्प पाकिस्तान जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर मुमताज़ भट्टी दाऊद भट्टी ऐं समाजी वर्कर यास्मीन थेबो जी अॻुवाणी में मंज़ूराबाद ऐं भरपासे जे इलाइक़नि मां ॿोॾि सबबि मुतासिर थियल 80 ख़ानदाननि में राशन तक़सीम कयो वियो। इन मौक़े ते समाजी तंज़ीम लैम्प जे अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त लैम्प पाकिस्तान जी हिकु समाजी तंज़ीम आहे जेका जामशोरो ज़िले जे अंदरि केतिरनि ई इलाइक़नि में कमु करे रही आहे। हिननि जो चवणो पर मौजूदा वक़्त में जेके ॿोॾि सबबि मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि खे राशन ॾिनो वियो आहे। संदन समाजी तंज़ीम कोशिशि कंदी आहे त वधि खां वधि ग़रीब मुतासिरनि जी मदद करे, जीअं मंसूराबाद में मदद कई आहे। इन हवाले सां मुतासिर थींदड़नि जो चवणु हुयो त हिन वक़्त ताईं पाणी सबबि खुले आसमान में बेयारो मददगार वेठल आहियूं। इन ॾुखे वक़्त में लैम्प पाकिस्तान अची असांजी मदद कई आहे। संदन तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। मुंहिंजो नालो मारिया आहे ऐं मां लैम्प पाकिस्तान में 3 सालनि खां वठी कमु करे रही आहियां। जीअं त गवर्नमेंट इदारा आहिनि पर नाले जोगा ई आहिनि ऐं जेको हिते हिननि ग़रीबनि जी मदद करण लाइ केर बि न आहे। लैम्प पाकिस्तान हिननि जी मदद करण लाइ हमेशह शाना बशाना हिननि सां खड़ो रहियो आहे। ऐं जीअं त अॼु असां 83 ख़ानदाननि खे हिते राशन पाणी ॾियूं था जेको आसानी सां हुननि जा 15 ॾींहं गुज़री वेंदा। ऐं असां हिते काफ़ी सालनि खां कमु करियूं पिया। हे जेके अॼु ख़ानदान असां वटि आहिनि इहे असांजा रेगुलर डेवलपमेंट प्रोग्राम जो हिसो आहिनि। ऐं असां अॼु 3 विलेजिस खे कटर करियूं पिया ऐं सुभाणे वरी 3 या 4 विलेजिस वधीक आहिनि। उनखां पोइ इहो तरतीब आहे तक़रीबन हफ़्ते ताईं इहो जहान हलंदो हिते सांगड़ में ऐं जामशोरो में। जेके ऑलरेडी असांजा मेंबर आहिनि या मेंबर्स सां नथा चई सघूं पर डेवलपमेंट जो हिसा आहिनि, प्रोग्राम जो हिसा आहिनि ऐं उहे थोरो बारिश जी वजह सां मुतासिर आहिनि ऐं उन्हनि सभिनी ख़ानदाननि खे असां जामशोरो ऐं सांगड़ में थोरो घणो सपोर्ट करियूं पिया। ॿुॾंदड़ माण्हू लाइ कख बि काफ़ी हूंदो आहे। सो हिन लैम्प वारनि जी महिरबानी जिन 83 घरनि खे प्रोवाइड कयो आहे सामान ऐं चङो ख़ासो 2-3 ॾींहं गुज़री वेंदा हिननि जा। ऐं मुंहिंजे ख़्याल में हर NGO जेके पाण खां वधीक हिन माहौल खे सम्झी करे जेकॾहिं हलाइनि त पूरी डिस्ट्रिक्ट में हींअर इलाही सारा ॿोॾि मुतासिर आहिनि जिन जी मदद थी सघे थी।